अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुड न्यूज़ ऑफ पब्लिक। आहियां अब्दुल अली मेमणो। तव्हांखे आगाह कयूं था कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सभ खां पहिरियों आगाज़ कयूं था हिन ख़बर खां न के मूंखे अगवा कयो आहे न ई के मूंखे वर्गलायो आहे। ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजे मुड़ुस सां गॾु आई आहियां। मुंहिंजे मुड़ुस मथां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। ओला प्रेस क्लब ते सेठार जा शहर जे यार मोहम्मद ॻोठ जी रहवासड़ी शमा इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक ॿुधायो त असां शादी कईसीं 2017 में। न मूंखे खणी आयो आहे न मूंखे कंहिं बरगलायो। पाण आई आहियां रज़ा ख़ुशी सां। अबू कूड़ा केस वाक़ई बि करे थो। उहो ॿियनि जे बहकावे में मां इस्माइल सलाम थी चाहियां। मां 2 कपड़नि में घर छॾे आई आहियां। तव्हांजी शादी खे घणो टाइम थियो आहे? 2017 में कईसीं। 4-5 साल थिया हूंदा। मसइलो इहो आहे त अबू ॿियनि जे बहकावे में अची ऐं मुंहिंजी शादी कराइणु पियो चाहे त मतिलबु इहो मूंखे सही न पियो लॻे। इज़त गवारा न पई करे पोइ मां हिन जे करे हली आयसि। हाँ मुतालिब इहो आहे त पोइ जेके असांजे कूड़ा केस था कनि न असांजी जिंदू छॾे वञनि। असां पाण में ख़ुशि आहियूं। मूंखे कोई तकलीफ़ कोन्हे। सर सां शादी कई हुईसीं 16/9/2017 में वालदेन जी राज मर्ज़ी ख़ुशी सां। जंहिंखां बाद में असांखे जुदा करण जे लाइ हिन जे वालदेन तमामु घणो असांखे टार्चर कयो। मां दुबई में रहंदो हुयुसि। हिते 1.5 महीनो शादी खां बाद में 1.5 महीनो हिते रहियुसि। 1.5 महीने खां पोइ दुबई वियुसि। 3 महीना हुते रहियुसि। वापसि आयुसि। 2 महीना हिते रहियुसि। 2 महीने खां बाद में हिन जे वालदेन मुंहिंजी घरवारी खे पंहिंजे घर वठी विया ज़बरदस्ती। मूं हुननि ॾे वियुसि क़ुर मुसाफ़ खणी। बाद में हुननि वापसि न कई। 4 चङा सैयद मुसाफ़ वठी वियुसि पोइ बि हुननि न मञियो। हू सभु ॿिए हंधि विकिरो करे शादी ॿिए हंधि करणु चाहिनि था मुंहिंजी घरवारी बि। हाणे असां पाण में राज़ ख़ुशी जे लाइ निकिरी आया आहियूं पंहिंजी मर्ज़ी सां। असांजे कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। FIR दाख़िल कई वई आहे त अगवा कयो वियो आहे। सो वधीक इहे चवंदमि वरी इहे बि ॻाल्हियूं कनि था त हुनखे मारे छॾियो अथऊं। हीअ तव्हांजे साम्हूं वेठी आहे ज़िंदा आहे। असां पंहिंजी मर्ज़ी सां आया आहियूं सर। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांजी जान खे ख़तरो आहे। IG सिंध वज़ीर आला सिंध खे असां अपील था कयूं त असांजो इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी घरवारी जा जेके रिश्तेदार आहिनि राशिद मोहम्मद सुमरे जी सिफ़ारिश ते पुलिस जे आला ज़ोर ते सर असांजा माइट रिश्तेदार गिरफ़्तार कया विया आहिनि। मुंहिंजा मामा मुंहिंजा रिश्तेदार तमामु गिरफ़्तार। असांजा नंढा ॿार बि सर गिरफ़्तार कया आहिनि। 13-14 साल जिन जी उमिरि आहे।